प्रोग्राम सिंध कचहरी से गॾु आहियां अवांजो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। अॼु असीं सिंध कचहरी करे रहिया आहियूं मातली में। ऐं मातली शहर हूअं त बदीन ज़िले सां तालुक़ रखंदड़ आहे, पर टंडो मोहम्मद ख़ान खे तमामु घणो वेझो आहे। ऐं उन हवाले सां मातली बाबा सकाफ़त जे नाले सां बि सुञातो वेंदो आहे। निज़ामानी साहब जेको जंहिंखे बाबा सकाफ़त जो लक़ब ॾिनल हो, उनखां अलावा मातली में तमामु घणा पढ़ियल गढ़ियल शाइर, अदीब, दानिश्वर, मुख़्तलिफ़ क़ौम परस्त जमायतुनि सां तालुक़ रखंदड़नि जो शहर आहे। सुञाण माण्हू हिते तमामु घणो रहंदा आहिनि। ऐं तक़रीबन हर साल असां ही सिंध कचहरी जो प्रोग्राम हिते कंदा आहियूं। अॼु असीं मौजूदु आहियूं सेठ नानक राम खेमचंदाणी जे उताक ते। कोहिस्तानी आहे, कोहिस्तान सां तालुक़ आहे सेठ नानक जो, पर हुनजो कारोबार ऐं रहाइश हिते मातली में आहे, जंहिंजे करे उनजी मेज़बानी में हर साल असां ही प्रोग्राम कंदा आहियूं। न सिर्फ़ु मातली जा पर ओसे पासे नंढनि वॾनि शहरनि ॻोठनि जा माण्हू बि हिते शौक़ सां ईंदा आहिनि। ग़ुलाम रसूल जहिड़ा तुलजल दोस्त। ऐं हीअ जेको असांजो प्रोग्राम कराईंदो आहे अशरफ चांडियो, मातली जो जेको सिंध टीवी जो रिपोर्टर आहे, उनजे महिरबानी सां, उन जी कोशिशुनि सां अहिड़े क़िस्म जी कचहरी थींदी आहे। ऐं सुहिणा सुहिणा माण्हू परे परे खां अची हिन मच ते गॾु थींदा आहियूं। अशरफ जी महिरबानी आहे। ऐं सेठ नानक जो असांजो मेज़बान आहे। ओसे पासे में जेके नंढा नंढा ॻोठ आहिनि, ॿाराड़ियूं आहिनि, उतां जा माण्हू बि हिन प्रोग्राम खे ॾिसण लाइ शौक़ सां ईंदा आहिनि। सेठ नानक राम जे उताक ते मौजूदु आहियूं ऐं मेज़बान अॼु असांजो उहो आहे। थींदो ईअं आहे त प्रोग्राम जी जेका शुरूआति थींदी आहे, तक़रीबन हर प्रोग्राम में मां हिकिड़ी शइ रिपीट कंदो आहियां। उहा इन जे करे त हर प्रोग्राम में नवां माण्हू असां सां मौजूदु बि हूंदा आहिनि ऐं ॾिसंदड़नि में बि काफ़ी नवां माण्हू हूंदा आहिनि जेके हीउ प्रोग्राम पहिरियों दफ़ो ॾिसंदा आहिनि। त हिन सिंध कचहरी जे प्रोग्राम करण जो हिकिड़ो सिंध टीवी जो मक़सदु हूंदो आहे। उहो मक़सदु इहो हूंदो आहे त सिंध जूं ओताकूं जेके अॻे हूंदियूं, आबाद हूंदियूं, हाणे उहे ओताकूं उजड़ी वियूं आहिनि। ओताकुनि में को वेहण वारो कोन्हे। ऐं हीउ जेको जदीद दौरु आयो आहे, कंप्यूटराइज़ मोबाइल ऐं व्हाट्सअप, फेसबुक, माण्हू उन्हनि ते शिफ्ट थी विया आहिनि। रूबरा वारी कचहरियूं बंदि थी वियूं आहिनि। हिक ॿिए खे अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाइण वारियूं कचहरियूं ख़तमु थी वियूं आहिनि। जंहिंजे करे असां चाहियूं था त जेको नओं नसुल आहे, असांजो नौजवान आहे, उन्हनि खे ख़बर पए त ओताक जी केतिरी अहमियत आहे, सिंध जे कल्चर जी केतिरी अहमियत आहे। जेको इहे असांखे टोपी, अजरक ऐं रलियूं आहिनि जेके जिन ते असां वेठा आहियूं, इन्हनि जी केतिरी अहमियत आहे। त नओं नसुल जेको आहे उहो पंहिंजे कल्चर खां वाक़ुफ़ु हुजे। सिंध टीवी जो इहो मक़सदु हूंदो आहे। उन जे ई करे अहिड़े क़िस्म जूं प्रोग्राम असां कचहरियूं करे न सिर्फ़ु मातली पर सिंध जे नंढनि वॾनि ॻोठनि में, कश्मोर, कंदकोट ताईं बि असां वेंदा आहियूं। एतिरे क़दुरु जो कराचीअ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बि अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करे आया आहियूं। ऐं हिन सियारे जी मुंद में तमामु घणा प्रोग्राम थींदा आहिनि। माण्हू शौक़नि सां कराईंदा आहिनि। प्रोग्राम जी शुरूआति करियूं था। ऐं कचहरी जो प्रोग्राम हुजे, सुघड़ न हुजे त ॼण उहा कचहरी अधूरी आहे। सुघड़ी कचहरीअ जो शान हूंदो आहे, सुघड़ाइप जो फ़न। पर असां वटि आयल महिमाननि खे आज्ञा बि ॾिनी वेंदी आहे। ऐं जेको मेज़बान हूंदो आहे, हूअं त मेज़बान सेठ नानक आहे, पर हिन वक़्तु असां वटि वेठो आहे अशरफ चांडियो, जेको मातली जो सिंध टीवी जो रिपोर्टर बि आहे। उनखे गुज़ारिश कंदुसि त जेके आयल महिमान आहिनि उन्हनि खे आज्ञा ॾियनि त पोइ असां सुघड़ाइप जे फ़न ॾे हलूं। पोइ असां जेके फ़नकार आहिनि उन्हनि खे बि ॿुधूं, शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी बि ॿुधूं। अशरफ साईं, महिमाननि खे आजाणो ॾियो। मुर्शिद लतीफ़ जे हिन बैत सां, हिन दुआ सां शुरूआत आहे त साईं सदाईं करीम ते सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। ऐं हिन मच कचहरी जेका मुसलसल ही 8 साल आहे, 8 सालनि खां ही जेका आहे मोहबतुनि जो जेको मेड़ आहे उहो मचाईंदा अचूं। उन में शामिल जेको आहे अॼु जेके दोस्त हिते थिया आहिनि, ऐं उन्हनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां। असां वटि मीर तैमूर ख़ान जेको आहे टालपुर पहुतो आहे। मीर ग़ुलाम अली टालपुर असांजो हितां जो MNA आहे।
उनजो भाणेजो आहे ऐं बचल जमाली साहब आहे, अदनान काइम खानी साहब आहे ऐं काज़ी वाहब असांजो वाइस चेयरमैन आहे, असांजे चेयरमैन जो भाउ अदनान अहमद काइम खानी, मीर शाहिद टालपुर ऐं ॿिया जेके बि हिते दोस्त आहिनि नाला ग़ुलाम रसूल मज़ारी, असांजे मोहब्बतुनि जो मर्कज़ आहे हिते, वॾेरो ग़ुलाम कादिर सुमरो, वकार निज़ामाणी, मीर शाहिद टालपुर ऐं सभई दोस्त, सभई मोहब्बती दोस्त आहिनि जेके मुंहिंजे हिन नंढड़े सॾ ते हर साल अची हिते पहुचंदा आहिनि। सो बाबा सकाफ़त रईस करीम बख्श खान निज़ामाणी जो जनम बि हिन शहर में थियो आहे, जेको सकाफ़ती जिते रंग हूंदा हुआ फुलेली जे हिन कपर ते। ऐं पर साईं असांजो ही शहर मोहब्बतुनि जो शहर आहे, समूरियूं बिरादरियूं समूरियूं क़ौमूं हिते रहनि थियूं, पर यकीन कयो त असां ॿाहिरि बि वञी किथे जे करे महीनो बि रहंदा आहियूं, पर असांखे उकीर वरी मातली जी हूंदी आहे। सो बहरहाल टाइम तमामु घटि आहे, इन करे जेको आहे सो महफ़िल खे जो शुरू तव्हां जेको आहे सो रेगुलर करायो। वॾी महिरबानी समूरनि दोस्तनि जी। वॾी महिरबानी अशरफ, अवां महिमाननि खे आज्ञा ॾिनी ऐं ग़ुलाम रसूल मुंहिंजो साथी रहंदो आहे प्रोग्रामनि में, पाण बि शाइर बि आहे, सुगड़ाए पंहिंजा फ़न बि अथसि, इलाही साथियूं ख़ासियतूं आहिनि हुन में। ग़ुलाम रसूल जी मदद सां घुराईंदासीं असां सुगड़ दोस्तनि खे। ग़ुलाम रसूल शुरूआत कहिड़े दोस्त सां कजे? साईं हमेशह मच कचहरी जेका आहे उनजी इब्तिदा सुगड़नि खां ई थींदी आहे ऐं उझारत जेका आहे उहा इब्तिदा आहे। बिल्कुलु। इन करे हाकम अली लगारी साहब असांजो तमामु सीनियर सुगड़ आहे, उन खां पुछूं था त के गुजारत ॿुधाए, गुजारत तो ॾे या हाकिम अली साईं? जी साईं, हाणे कचहरी जी शुरूआत था करियो त बुझारत खां त पोइ बुझारत बिस्मिल्लाह साम्हूं वेठा आहिनि। पर अर्ज़ु हीअ आहे, असांजे सुगड़नि जा बि अॼु खां न पुराणी रस्म खां वठी ॻाल्हि करियूं था। हिकिड़ा दोस्त अहिड़ा उजारत ॾींदा आहिनि जेका चवंदा आहिनि दादा मुंहिंजी भॼे न, हिकिड़ा वरी अहिड़ा ॾींदा आहिनि चवंदा पहिरें धक में भॼे पर दुनिया वाह वाह करे। सही। तव्हां कहिड़ी ॾींदो, भॼण वारी या आऊं पहिरें जेका भॼे ई भॼण वारी ॾींदो? हाओ हा, हेॾां बि कुआड़ा वेठा अथई सभु। भले धक में आऊं चवां थो पहिरें सूरत आहे ई मूंखे, पहिरें धक में भॼे त आऊं वाह खोलियां त ख़ुशबू थी। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। साथियुनि ते बुझारत ॾियां पियो मारवी जी। जी। तुहा जा ज़ात हुजे ज़ात न त ज़ात अची तोखे ज़ात कंदा। ज़ात में थी वञे। पंज ई ज़ातियूं आहिनि साईं। हाओ। ज़ात उहा जा ज़ात हुजे ज़ात न त ज़ात अची तोखे ज़ात कंदा। वाह वाह। ज़ात में वरी गुजारत वारा आहे साईं, गुजारत आहे त ज़ात उहा जा ज़ात हुजे ज़ात न त ज़ात अची तोखे ज़ात कंदा। ज़ात अची तोखे ज़ात कंदा। वाह साईं वाह। ज़ात जा अहमदाणी, ज़ात जा अहमदाणी, ज़ात जा आथला, ज़ात जा आरीसर, ज़ात जा बुघिया, ज़ात जा बहण, ज़ात जा बहण, ज़ात जा बिरोही, ज़ात जा बुरफत, ज़ात जा बालादी, ज़ात जा भट्ट, ज़ात जा गोपांग, ज़ात जा गुरगेज़, ज़ात जा गोलाई, ज़ात जा जलबाणी, ज़ात जा जमाली, ज़ात जा जूणेजा। नथी चए बचे। ज़ात जा जाड़ेजा, ज़ात जा जमाली, ज़ात जा जमारी, ज़ात जा जलबाणी, ज़ात जा जलालाणी, ज़ात जा जोगी, ज़ात जा जुमाणी, ज़ात जा सैयद, ज़ात जा समा, ज़ात जा सुहारा, ज़ात जा शाह या ज़ात जा शंभाणी, ज़ात जा शहलियाणी, ज़ात जा ॾाहाणी। लॻे थो खोल करणी पवंदी साईं। हाओ टाइम थी वियो साईं। मीर शायद हा अची। ज़ात जा पंवर, पिताफी, फलकारा, जरवार, लुंड, लिशारी, मेमण, अबड़ा, सूहा, चांडिया, चांग, लिगारी, बुरफत, कच्ची, मकरानी, सांगी, मारू। ज़ात जा बच्चे सही खोल थी दी। हां या पहिरीं धक खोलण वारी त कोन थी साईं, खुई पहिरें धक खोलण वारी। जी ठीक आहे। बिस्मिल्लाह खोल कर। बादशाह सां ॻाल्हाए थी। आओ। अदा जेका ही तूं मूंसां रस्म पियो हली न, उहा नाजाइज़ी वारी आहे। भाउ सां भेण सां निकाह कंहिं बि कोन्हे कयो। वाह वाह। तो गोरे भेण अची खई आहे, उन सां निकाह कोन थींदो। राजन वारी पर हल जेका दुनिया हले पई।
ज़ात उहा जा ज़ात हुजे, ज़ात न त ज़ात अची तोखे ज़ात कंदा। ज़ात हिकिड़ी आहे ॾे पर, ॿी राज पर, टी ॾंग राज, चौथी ॾह राज, पंजी ॾैहा। हाणे मारवी ॿुधाए थी त ज़ात उहा जा ज़ात हुजे, ज़ात न त ज़ात अची तोखे ज़ात कंदा। मारवी ॿुधाए थी ॾे पर उहा अदा जा राज पर हुजे। वाह साईं वाह। पर डंक राज न त ॾह राज अची तोखे ॾोही कंदा। वाह वाह दा वाह, जबरदस्त। हाँ पहिरें धक भॼण वारी साईं हुई। बिल्कुल बिल्कुल। हाणे पहिरें धक भॼण वारी गुजारत आऊं ॾियां थो त हाओ हा हा हाकम गुजारत ॾिनी, पर उहा बि सुठी गुजारत हुई माशाअल्लाह। आदा हकम गुजारत चवे थी बकरड़ियूं बवण बाबाणनि जा छॾींदसि कीन में आ, रछई रांद जो ॾींदसि कीन में आ, ॿ नाला ॾींदे त बि नालो ॾींदसि कीन में। हाओ ये नंग ॾींदे त न कोन ॾींदुसि। हा साईं बचे हाँ बचे साईं गुजारत वराए ॾियो। ॾियो। हाँ बिल्कुल। बवण बाबाणनि जा छॾींदसि कीन में आ, रछई रांद जी ॾींदसि कीन में आ, ॿ नाला ॾींदे त बि नालो ॾींदसि कीन में आ। बसि शायदि ॾींदे त न ॾींदुसि। बचे साईं साईं कबूलदार ॾींदुसि। साईं वाह वाह वाह। कबूलदार वाह साईं वाह। हाँ खोल कर वाह। हाणे साईं चए थी बवण बाबाणनि जा ॾींदसि कीन में आ, वण आहे किरड़ या किरड़ियूं नंढा वण जेके चवंदा आहिनि, ठीकु आहे न। त चए थी ॿकरड़ियूं बाबाणनि जूं छॾींदसि कीन में आ, रांद जो आहे रांद ऐं रछ जो ॾींदसि कीन में आ, रांद जो आहे पासो, रछ जो आहे परण। चए थो परण जी पासो ॾींदसि कीन में आ। मारवी थी चवे ॿ नाला ॾींदे त बि नालो ॾींदसि कीन में आ। नालो चए हिकिड़ो आहे गहणो, ॿियो आहे कबूल। ऐं चए थी ॻह में मूंखे ॻह ऐं सोन ॾींदे तॾहिं बि क़बूल ॾींदसि कीन में आ। वाह साईं वाह। वाह वाह सुगड़ाइप जो फन बि ॿुधिजे भला गुजारतुनि खां पोइ या। हा साईं बिल्कुलु। अञा बि दोस्त वेठा आहिनि। गुजारत बि हलंदी आहे गुजारत- प्रोग्राम आहे हा, जाम। हा 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 सावण ख़ासि के अली हाकम अली जे भरिसां वेठो आहे। इहो बि उन खे बि ॿुधूं अलाह जे ॾिने मां। सावण साईं छा था ॿुधायो? अर्ज़ में ॿुधाईंदुसि मोहम्मद इब्राहिम मुंशी जो नंढड़ो हिकिड़ो नज़म ॿुधाईंदुसि तव्हांखे बिस्मिल्लाह आवाज़ में। जी। आऊं आहियां मातली खां सावण फ़कीर ख़ासि कली, सभिनी जो शुक्रगुज़ार ऐं कचहरी जेके मोर माण्हू आहिनि सभिनी खे मुंहिंजो सलाम आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पोड़ी झूरी वरियन कां ॾिस वेठी रोए लाकब में, रोयो रड़ियो लुड़कन साथी मुहड़ो धोए लाकब में। पोड़ी झूरी वरियन कां ॾिस वेठी रोए लाकब में, रोयो रड़ियो लुड़कन साथी मुहड़ो धोए लाकब में। पोड़ी झूरी वरियन खां पुछियम कंहिंजी जाई आई, कहिड़े ॾोह में आई आई। पुछियम कंहिंजी जाई आई, कहिड़े ॾोह में आई आई। की न सुञापी तूं न सघी थी दाई आई भाई आई। रत रुए पई जुग जिए पई तूं का शाह जीवाई आई। हा 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 हिकड़ी होए होए निकती लाकब मां, रोयो रड़ियो लुड़कन साथी मुहड़ो धोए लाकब में। पोड़ी झूरी वरियन खां ॾिस वेठी रोए लाकब में, रोयो रड़ियो लुड़कन साथी मुहड़ो धोए लाकब में। पोड़ी झूरी वरियन खां। वाह साईं वाह। झिझंदे झुरंदे झटपट मूं सां झूंगर कई झांझाणी। झिझंदे झुरंदे झटपट मूं सां झूंगर कई झांझाणी। कॾहिं मां बुयस ओ मिठड़ा मुल्क सॼे जी महाराणी। पंहिंजन मूंखे पातो आहे जेर हिन में ॼाणी वाणी।
पछताईंदा हा 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 पछताईंदा हा 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 पछताईंदा हा 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 पाण बि पोइ लाकब में रोयो रणियो लुड़कन साथी मुहड़ो धोए लाकब में पोड़ी झूरे वरियन खां ॾिस वेठी रोए लाकब में रोयो रणियो लुड़कन साथी मुहड़ो धोए लाकब में पोड़ी झूरी वरियन खां की नवराणो मुंहिंजा वांगी जाॻिया मुनशी पुट जवान की नवराणो मुंहिंजा वांगी जाॻिया मुनशी पुट जवान दो दा दिलू सादिक जिन जा सिड़ मथे सां दान दो दा दिलू सादिक जिन जा सिड़ मथे सां दान दो दा नंकर भूंगर जाॻिया हाण कढा छो कंहिंजी कान सरयूं ॻाल्हियूं हा 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 सरयूं ॻाल्हियूं हा 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 परड़ा सोए लाकब में रोयो रणियो लुड़कन साथी मुहड़ो धोए लाकब में पोड़ी झूरी वरियन खां ॾिस वेठी रोए लाकब में रोयो रणियो लुड़कन साथी मुहड़ो धोए लाकब में पोड़ी झूरी वाह 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 वॾी महिरबानी ज़बरदस्त हिकिड़ी नंढड़ी साई वठूं साई जो टाइम थियो आहे साई खां पोइ वरी प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे मातली शहर में मौजूदु आहियूं ऐं तमामु वॾा सुघड़ मातली शहर जा मुअज़्ज़िज़ीन असां सां मौजूदु आहिनि प्रोग्राम बि साई वठूं था नंढड़ी ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो भलीकार साईअ में मातली में मौजूदु आहियूं ऐं प्रोग्राम जी शुरूआति हिकु दफ़ो ॿीहर कयूं था ग़ुलाम रसूल सुघड़नि खे ॿुधूं वरी असांजा फनकार बि मौजूदु आहिनि उन्हनि खे बि ॿुधणो आहे ऐं अॼु त तमामु घणो तइदादु आहे सुघड़नि जो बि फनकार बि ॿ दोस्त ॿिया बि आहिनि उन्हनि खे बि ॿुधिबो सुघड़ कंहिंखे था घुरायो सर मुंहिंजे ख़्याल में सुघड़ाइप जो फंड थी वञे गुज़ारिश थियूं जाम लाड़पट्टीअ जो हिकु वॾो ख़ूबसूरत शाइर थी गुज़रियो मौलवी अहमद मला वाह वाह सॼी सिंध उनखे यादि कंदी आहे उनजो यादि हाफ़िज़ अयाज़ लाशारी वेठो आहे उन खां था पुछूं त मौलवी अहमद मला जेको आहे असांजे बदीन जी शख़्सियत आहे उन जी शाइरी ॿुधाए उन जी शाइरी पहिरीं त असीं सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम चऊं था वालेकुम अस्सलाम ॿी ॻाल्हि इहा आहे जेको इल्मु असांजो अदब ऐं असांजो इख़लाक़ अॼु केतिरियूं सूरतूं बीठियूं आहिनि केतिरियूं हसीयतूं आहिनि हिते दुनिया जा मुल्क ॾिसो उन में वॾा नंढा माण्हू गॾु कोन वेंदा आहिनि कारो अछे सां कोन वेंदो अछो कारे सां कोन वेंदो हीअ असांजो अदब ऐं सख़ाफ़त आहे असीं सभु हिकु जहिड़ा ही इल्मु वारा माण्हू अहिड़ियूं सूरतूं ही क़िस्मत सां हथ ईंदियूं आहिनि क़िस्मत सां असांजा मेलाप थींदा आहिनि असांजे लाड़ में हाजी अहमद मौलवी साहिब जी क़ुर जी माना सिंधी में कई रिसाला ठाही नूरल क़ुर ठाही ऐं उन जूं ॿोलियूं मुख़्तलिफ़ ऐं उनजा रुतबा ऐं हदीसूं अलाए केतिरा उन रंग ॾिना आहिनि उन जी शाइरी ऐं पेश करियां थो चए थो हिकु सॼण हर कंहिं आंदा बीठो हीअं के साम्हूं हसी शाह साहिबु चयो त जेॾां करां परख तेॾां साहिबु साम्हूं वण पाण वाधूं साण वादत पिया वसी दुनिया में मौलवी सभु हर कोई ख़ुदा जी कुदरत लिखंदो एॾी शइ तो नोट कीअं कई चए थो मशाला भाई ममालात में मगरो मुंहुं मोब वॾो हिकिड़ो शमदान वरियो पिए मूं ॾिसो त ॾिसां कंहिं क्षमादान ॿारियो आहे डोड़ी विसो को मशाल कोन हो उते नूर जा तजला हुआ मशाला बाए ममालात में मगरो मुंहुं मोब धर्म जा दर्शन पसाए दिलि मिठे दिलबर खसी हिकु सॼण हर कंहिं हंधा हीअं के साम्हूं हसी उहो मशाल मसाई मसीत तो घर हो तो किथे ॾिठो चए थो दोस्त जे दर्शन हिकु कयो बेक़दर बाग विस्त राति जो सुठो पियो हुउसि निंड में मूं ॾिठो त बाग पियो घुमां जनता उन में हूरूं आहिनि हालांकि उन में हुसन आहे पर उन्हनि में कशिश कोन्हे जॾहिं हक़ीक़ी मूं हुसन ॾिठो पोइ हीअ सभु हुसन उन खां घटि थी हलिया दोस्त जे दर्शन हिकु को बेक़दर ऐं बाग बिस्त
घट थियूं हूरूं हुआ जिन हीरा हार दुर हसी एक सजण हर के आंदा बीठो हीअं के साम्हूं हसी मान जो खाबा हर को ॾिसे थो थी सघे कूड़ो को सचो जेथो निंड मां जाॻियसि विया नांगा नियोड़े नीयर जेॾी मां मूंखे जाॻती मूं तस्लीम कयो त मूंखे नीयर पइजी विया हलियनि उहे नीयर लोह जा ज़ंजीर हुआ या लोह जूं कड़ियूं हुयूं कहिड़ा तोखे ज़ंजीर पइजी विया हलिया जेथो निंड मां जाॻियसि विया नांगा नियोड़े नीयर रात राणल ज़ुल्फ़ खोलिया रूह खे वीह में रसी हिकु सजण हर के आंदा बीठो हीअं के साम्हूं हसी ॿुधाए थो त गुल बदन मूं जो ॿुधी कढियो भांकर बगल मां चाग वारे चाग चोरिया चिड़ खां न ॾे चसी हिकु सजण हर के आंदा बीठो हीअं के साम्हूं हसी ॿुधाए थो त जाए जनब जा बजा ऐं जुदाई मंझि जलां जाए जनब जा बजा ऐं जुदाई मंझि जलां आरसाई का थम अंगण बि को असी हिकु सजण हर के आंदा बीठो हीअं के साम्हूं हसी सुबुह जो माण्हू को कारोबार ते को कुर्सी ते हर को पंहिंजे बनी जे कम ते वियो मला वियो सुबुह जो कांग झले आयो बाण जो साईं में चरिया थी हले वियो मला तुम पखियुनि जे पोयां पियो हली तूं कांग खे कंदे छा मौलवी साहब ॿुधायो त तरफ़ कोयारे कुरेशी ॾे कांग कासत थो करियां वञ वाटूं वठियो अरब जूं नाक जे विच मां वापसी हिकु सजण हर के आंदा बीठो हीअं के साम्हूं हसी कांग जो यार तो महिनत कयां मला मूंखे झले आयो आई जेसी मुंहिंजी सिसी में साह हूंदो ऐं वापसि कोन ईंदसि पर इहो ॿुधां हुते वेंदसि कंदसि छा तूं मूंखे कमु कहिड़े लाइ थो मोकिली चए थो उमती आमद तुंहिंजो आहे हो त हणी मिसल हाल चए थो हणी त मारी हुन पंहिंजे दाम में फासाई हुई भला तूं कहिड़े दाम में फाथल आहीं चए थो दुनिया जा रस्ता आइले आहिनि मूंखे ख़बर कोन थी पवे त कहिड़ो रस्तो सही आहे मूंखे कंहिं रस्ते ते चाढ़े वञे इहो वञे या पोइ ॾिजेंसि उमती आमद तुंहिंजो आहे हो त हणी मिसल हाल चाढ़ रस्ते कढ रसी मां या रसूलीला रसी हिकु सजण हर के आंदा बीठो हीअं के साम्हूं हसी मौलवी साहब ॿुधाए थो सुर्ख सागर लाइ सजण सञार साकी थी वञे मोब के मौके मुनासिब ते मुलाई मुलाक़ी थी वञे चए थो मुंहिंजो हाल कोन्हे तोखे को मौक़ो मिले त मूंसां मुलाक़ाती थी वञे चए थो हाल कहिड़ा थी चए थो सिक वधी सकरात में सवड़ो हिकी के साह पियो सिक वधी सकरात में सवड़ो हिकी के साह पियो बिल्कुलु का न आहे बचण जी आस बाक़ी थी वञे मोब के मौके मुनासिब ते मुलाई मुलाक़ी थी वञे चए थो मन बची पवी चए थो की बचां तोरे बची छल पर बचां जे तूं अची की बचां तोरे बची छल पर बचां जे तूं अची तुर्त तूं तरिया कतां अॻे नांग खाई वेंदो इराक मां फकियूं ईंदियूं हुयूं माण्हू खाईंदा हुआ चङा भला थी वेंदा जी तूं जे अची असांजे लाइ इराक जी फकी थी वञे तुर्त तूं तरिया कतां आण जे इराकी थी वञे बोप के मौके मुनासिब ते मुलाई मुलाक़ी थी वञे दोस्त तोखां दूर थी दिलि में ढोणा या दलील मन फरमूंदो फेरे फरमूंदो चवंदा न फरमान फेरण खे फरदा फांसी में चवंदा न सुभाणे केरु लिखे त ही कासत ही हलियो वञे हलियो दोस्त तोखां दूर थी दिलि में ढोणा या दलील फारसी वारे चयो त खाले पर रुखसार में दीदम दिल गैर ते खून शद बाग सिया में जंत बादशाही गुंत मुंहिंजी दिलि जी नज़र जॾहिं कारे तिर ते पई त खून जा आंसू पई रोए चए थो दोस्त तोखां दूर थी दिलि में ढोणा या दलील मन फरमूंदो फिरे फरदा फेराकी थी वञे मोब के मौके मुनासिब ते मुलाई मुलाक़ी थी वञे साईं सजण सालनि जे पंध ते शाल तोसे सॾु सुजेम बंद तुंहिंजे ताक वटि ताक़त जी ताकी थी वञे चए थो मूं मुंहां पोइ छा कंदे मिठड़ा मिटी जे ठेर ते उमिरि में आमद वटां अरॾा उताकी थी वञे मोब के मौके मुनासिब ते मुलाई मुलाक़ी थी वाह साईं वाह ज़बरदस्त तारीफ़ थी वञे साईं जे लाइ ऐं तमामु सुठी शाइरी हाणे मां सम्झां थो त म्यूज़िक जे तरफ़ हलूं ऐं हा साईं बिल्कुलु लाल बख़्श लालवाणी असां सां लंजवाणी मौजूदु आहे लंजवाणी साहब छा था ॿुधायो सचल सर मदरी काफ़ी बिस्मिल्लाह वाह वाह हिक ॾेहार मुर्शिद साकू हिक सिट इश्क दी पड़ी सामे दिल दी तकती उते चाह कानून ते चाड़ी सच्चो इश्क बुढ़ा न थी वे तोड़े चिटड़ी हो वेसडाड़ी साईं वाली साहब जी मशहूर काफ़ी आई गाल हो जोड़े जादू जिगर में लायो तो जोड़े जादू जिगर में लायो तो
जादू जिगर में लायो तो हो लायो तोड़ निभायो तो हो लायो तोड़ निभायो तो जोड़े जादू जिगर में लायो तो जोड़े जादू जिगर में लायो तो दरिया मजा दीदार कराए दरिया मजा दरिया मजा दरिया मजा दीदार कराए ओ लालन लियाड़ो पातो तो ओ लालन लियाड़ो पातो तो जोड़े जादू जिगर में लायो तो जोड़े जादू जिगर में हो लाया तोड़ निभायो तो हो लाया तोड़ निभायो तो जोड़े जादू जिगर में लायो तो जोड़े जादू जिगर में लायो तो गजनवा के गजरानी तू गजनवा के गजरानी था ओ सीने अंदर सटकायो तो ओ सीने अंदर सटकायो तो जोड़े जादू जिगर में लायो तो जोड़े जादू जिगर में लायो हो लायो तोड़ निभायो तो हो लायो तोड़ निभायो तो जोड़े जादू जिगर में लायो तो जोड़े जादू जिगर में लायो गटिया गटिया में यार सचल के गटिया गटिया में यार सचल के ओ बाजार में फिरायो तो ओ बाजार में फिरायो तो जोड़े जादू जिगर में लायो तो जोड़े जादू जिगर में लायो हो लायो तोड़ निभायो तो हो लायो तोड़ निभायो तो जोड़े जादू जिगर में लायो तो जोड़े जादू जिगर में लायो ज़बरदस्त लंजवाणी प्रोग्राम खे अॻिते हलायूं गुलाम रसूल सुघड़नि ॾे हलूं वरी हाँ साईं बिल्कुलु सुघड़ाइप जो फन ॿुधिजे कंहिं दोस्त हाँ साईं ज़फ़र साहिब हिते असां वटि मातली जे पसगिरदाई में तव्हां ॿुधो हूंदो सावण फ़क़ीर जो मेलो जेको आहे उहो बि मशहूरु आहे बिल्कुलु पर नड़बैत जो बादशाह सॾिबो हुयो सावण फ़क़ीर जी जी उनजो बि हिकिड़ो पारखू वेठो आहे छो न पाण उन खां सावण फ़क़ीर जा बैत ॿुधूं वाह वाह थिए मोहम्मद जुमन मलाह खे गुज़ारिश आहे तो अॻियां अचनि उमिरि खे मारवी चयो त उमिरि ऐं हिकिड़ी मिसकीन न्याणी थर मां खॼी आई आहियां ऐं मूंखे मोकिले त आउं मलीर वञा उमिरि चए थो मारवी तुंहिंजा मारू ग़रीब मिसकीन तूं मारू मारू करे मुंहिंजी इन ॻाल्हि खे विसारे छॾ मारी चई त उमिरि तुंहिंजा मल माला तूं ॾिसी मुंहिंजो हीअं थो फाटे छो त आउं कखाणे घर जी ग़रीब हाणे झूपड़ियुनि जी वेठल आहियां साण फ़क़ीर बैत ॿुधाए थो त माड़ी चढ़ियो मारवी जे सारे पाणा
किथे थर किथे थोहर किथे मारू किथे मोहर किथे मैग मटाणा किथे सांगी किथे झांगी किथे पखा किथे पहियों दी साबुत संजाणा त पंडी वसन मीह करया कि हम जा रल मथे राणा घेटा घर में पकियूं परन में दे हल नचियो नाणा उमर तुंजे साम जार जा मसियूं घर पे के पाणा उतर आणे पिरन पलाणे वठो साणे जिद मियन कयन मटाणा ओतने संघार जो सावण चवन सवे सुर समाणा। वाह साईं वाह। ओ भले वस भोराणा मुझे दोस्त ने ता दुकार ले अल्लाही आहे अल्लाह। वाह वाह। भले मुझा सजन मुझे दोस्त ने ता दुकार लही तो भले वस भोराणा फकीर जदों माड़ी चढ़ो मारी घेड़ न्यारे घट अदाजिया पाणे पारड़े घोड़न कयान गु घट कख कुंडायो गा समायो वनी पलर भरान पट दोन डायूं मिलन बोलायूं मेड़ो भरनी मट सोदा सायो यग पुछायो के तप हलो वनो नट वार वेढ़ायो तड़ करे वनो सरदू कनी सलट अतन संगार जो सावण चवे वरी मूर न भाया मट ओ जी भेर वजाई नहीं भट ते भी सवाल करी सुमरा अल्लाही आहे अल्लाह। भले मुझा सजन ओ ये भी सवाल करे जी भेर बजाई नहीं भट अल्लाही अल्लाह। वाह साईं वाह। ताड़ी थी वञे साईं जे लाइ ज़बरदस्त सुरीले आवाज़ में ऐं जेको आहे सो सुगड़ाइप जो फन। ॿियो को सुगड़ ॿुधूं? हा साईं बिल्कुलु ॿिया बि खोड़ सारा सुगड़ वेठा आहिनि पर हाणे ही पंहिंजी हिकिड़ी मच कचहरी मीर साहब बि वेठो आहे हेॾां परियां। हा हा मीर साहब खां ॿुधूं। मीर शायदि छा था ॿुधायो कुझु संगत खे तव्हां बि ॿुधायो भला। साईं मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो शेर आहे ज़ाती उहो तव्हां दोस्तनि जी पेश ख़िदमत आहे। जी। ओ आज़ादी मां तुंहिंजी राह निहारियां थो मां तुंहिंजी राह निहारियां थो। वाह वाह। तूं घुमाई किन घटियुनि में या लोह जे थुलियुनि पटियुनि में कंहिं तुंहिंजो पांध लिकायो आहे या रत जा ॻाढ़ा रंग ॾेई तो रूप नओं अपनायो आहे पर सिंध जो कसम सिंधुअ जो कसम हिन वहंदड़ लाल लहू जो कसम जे रूप नओं को धारियो अथई ऐं ज़ालिम खे ललकारियो अथई पोइ गभरू निंड सुम्हारियां थो ऐं उन जे रत जी लालीअ में मां तोखे ख़ूब पुकारियां थो। ओ आज़ादी मां तुंहिंजी राह निहारियां थो मां तुंहिंजी राह निहारियां थो। वाह साईं वाह। तुंहिंजी राह निहारींदे मायूस कॾहिं बि न थींदुसि मां मजरू न आहिनि जज़्बा थिया अञा तोखे ख़ूब सॾींदुसि मां आ तुंहिंजो ख़्यालु विसारियो मूं इहो भुलिजी कॾहिं बि सोची मतां हर खून जे कतरे कतरे में मूं तुंहिंजो नाव लिकायो आहे तूं रत जी रांदि ॾिसण थी चाहीं मूं खेल इहो बि रचायो आहे। वाह साईं वाह। शाहिदा शौक़ीन तुंहिंजो आज़ाद वरी तुंहिंजो आशिक़ आहे आउं बि तुंहिंजे अचण जे आस में ताड़े जीअं तंवारियां। वाह साईं वाह। ओ आज़ादी मां तुंहिंजी राह निहारियां थो मां तुंहिंजी राह निहारियां। ज़बरदस्त वॾी महिरबानी। महिरबानी। हिकिड़ो ॿियो शेर दोस्तनि जी पेश ख़िदमत। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। टुकड़ा टुकड़ा मुंहिंजूं सोचूं टुकड़ा टुकड़ा मुंहिंजो जीवन अखियूं आलियूं हरदम हर पल ॾियो बणिजी बरन उजामन सूरन जी सौगात मिली था लहज़े लहज़े पूर पवन चकमक चेहरो दीद नशेली जगमग फूह जवानी जोबन ज़िंदाननि में रक्स करे थी केॾी या दीवानी तो बिन याद अचे थी तुंहिंजी जॾहिं छेर वॼे थी छन 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 बादल बरसी थकिजी पिया पर अखड़ियुनि जारी लारूं लुड़कनि आज़ाद विकामन पत्थर पिया त सच ते अॼु वसकारो कनि टुकड़ा टुकड़ा मुंहिंजूं सोचूं टुकड़ा टुकड़ा मुंहिंजो जीवन। महिरबानी। वॾी महिरबानी। नाज़रीन प्रोग्राम जो टाइम पूरो थी वियो आहे उनजे करे प्रोग्राम सिंध कचहरी में पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त तेसि ताईं सदाईं गॾु।